अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे इन ख़ुसूसी प्रोग्राम में सामीन आऊं जो मेज़बान वहीद मुस्तफ़ा अवांजी समातुन में अवां खे भलीकार कयां थो। सामीन, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पारां सिंध जे लेखक शेर मोहम्मद खावड़ जो लेख जंहिंजो उनवान आहे निमरता जो खून तारे सिंध सां इंसाफ़। सामीन, हीउ लेख अवां जी मालूमात लाइ पेश करे रहिया आहियूं। सुंदर, सुहिणी ऐं सेबती निमरता चंदवाणी हू पंहिंजे मुस्तक़बिल खां पुरुमीद हुई। माउ ऐं पीउ जी अकेली धीउ ऐं ॿिनि भाइरनि जी अकेली भेण जहिड़े लाड कोड सां पली हुई। डॉक्टरी जी डिग्री हासिल करण लाइ हुन महिनत बि अहिड़ी कई हुई। रोशन ख़्याली, ग़रीब परवरे ऐं समाजी कारकुन वारी सुञाणप जी करे बीबी आसपाब डेंटल कॉलेज जा शागिर्दियाणियूं ऐं उस्ताद खेसि घणो भाईंदा हुआ। हू लिखत वारा समूरा पेपर पास करे चुकी हुई। अंगारे ते संदसि ज़िबानी इम्तिहान हो, जंहिं करे हू सूमर ते उस्तादनि ऐं शागिर्दनि में मंझंदि जो मिठाइयूं विरहाए रही हुई। 12:30 वॻे ताईं हू मिठाइयूं विरहाईंदे पंहिंजे हॉस्टल जे कमरे ते हली वई। संदसि रूममेट सहेलियुनि शमूता ऐं गीता जो पेपर हो, जेके अञा वापसि न मोटियूं हुयूं। हू जॾहिं रूम जे दर ते पहुतियूं त दर बंदि हो। हुननि दर खड़कायो ऐं खेसि फ़ोन कया, पर अंदरि को जवाबु न आयो। नेठि इंतिज़ामिया जी मदद सां हुननि दर खोलियो त निमरता बेड ते मुंहुं भरे पई हुई। संदसि ॻिचीअ में रहो हो। कमरे जो पखो हली रहियो हो। बेड जे भर में पयल कुर्सी किरियल हुई। सॼो ॾींहुं दोस्तनि ऐं उस्तादनि सां खिल बोग कंदड़ न्याणी 1.5 कलाक गुज़रण खां पोइ मरी चुकी हुई। जॾहिं बि क़तल जो केस साम्हूं ईंदो आहे त पोइ उहो क़तल आफ़गात हुजे, गोली सां हुजे या कुहाड़ी वग़ैरह सां, को बि माण्हू जाइ वारदात सां हथ चरांद न कंदो आहे। ऐं सभ खां अॻु पुलिस वारदात वारी जाइ ते पहुची लाश जी मालिकी कंदी आहे, जेका ज़रूरी शाहिदियूं बि इकठियूं कंदी आहे। ख़बर नाहे हिन केस में कॉलेज इंतिज़ामिया खे कहिड़ी तकड़ हुई, छो त हुननि क्राइम सीन तां शाहिदियूं जी हेॾी होॾे थियण जी बि परवाह न कई। न वरी पुलिस खे इतलाह कयो। तड़ तकड़ में लाश वञी अस्पताल पहुचायो। जॾहिं त कॉलेज इंतिज़ामिया में पढ़ियल लिखियल ऐं डॉक्टर शामिल आहिनि, जेके इन क़ानूनी तरीक़ेकार खे चङी रीति सम्झनि था। निमरता जो विछोड़ो आफ़गात आहे या क़तल, इन ॻाल्हि खां क़तई नज़र मां निमरता जे भाउ डॉक्टर विशाल चंदाणी जे हौसले, हिमत ऐं बहादुरी खे दाद ॾियण खां सवाइ रही नथो सघां। जंहिं जवान भेण जे लाश ते ॻोड़ा ते ॻाढ़िया पर हिमत न हारी। हुन मयत जा फ़ोटू कढिया ऐं तुर्त बुनियादनि ते मीडिया वारनि सां ॻाल्हियूं कंदे आफ़गात करण वारियूं ॻाल्हियुनि खे रद्द कयो। डॉक्टर विशाल अदालती जाच जो मुतालबो कयो। हू चई रहियो हो त मां पंहिंजी भेण जी मयत जूं तस्वीरूं कढियूं आहिनि। जेकॾहिं केरु आफ़गात कंदो आहे त उन जा निशान निड़ी वारी जाइ ते वी टाइप ठही पवंदो आहे, जॾहिं त अधी खे रहो ॻिचीअ वारी जाइ खां पातल आहे ऐं निशान गोल दाइरे में आहे। 12:30 वॻे ताईं हू मिठाइयूं विरहाए रही हुई ऐं 2 वॻे हुन आफ़गात कयो, जेको मुमकिन कोन्हे। हू चई रहियो हो त निमरता जे खून सां नमूना वग़ैरह कढे आगा खान अस्पताल जी लेबॉरेटरी मां टेस्ट कराया वञनि, जिन जो ख़र्च बि असां पाण भरींदासीं। जवान भेण जे लाश मथां हू जॾहिं प्रेस सां ॻाल्हियूं करे रहियो हो त मूंखे इत्मीनान थी रहियो त जेकॾहिं निमरता आफ़गात कयो आहे तॾहिं बि ॻाल्हि पधरी थींदी, ऐं जेकॾहिं कंहिं केस क़तल कयो आहे त उहा ॻाल्हि बि साम्हूं ईंदी। इन वक़्त ताईं जे मिलियल मालूमात मां रुॻो दर जे अंदरां बंदि हुजण वारी ॻाल्हि आफ़गात वारे ख़ुदशे खे तक़वियत ॾेई रही आहे। बाक़ी सभु दलील क़तल वारी राय जी हिमायत कनि था। दर बंदि थियण लाइ बि इहो ॾिसणो पवंदो त हॉस्टल जे कमरे नंबर 47 जंहिंमें हीउ वाक़ियो थियो आहे, उनखे तालो कुल्फ वारो आहे या ऑटोमेटिक।
छो त अॼुकल्ह उहे ताला बि आम आहिनि जो माण्हू अंदरां लॉक करे ॿाहिरि निकिरी वञे। उन सां गॾु इहो बि ॾिसणो पवंदो त कमरे मां कंहिं माण्हू जे निकिरण जो को ॿियो तरीक़ो यानी दर या रोशनदान वग़ैरह बि आहे या न। इन सां गॾु जेकॾहिं रूम जी फ्रांसिक टेस्ट थींदी त ॿियूं बि घणियूं हक़ीक़तूं साम्हूं ईंदियूं। पुलिस मेहरान अबड़े ऐं अलीशान नाले 2 छोकिरा बि गिरफ़्तार कया आहिनि। चवनि था मेहरान जे नंबर तां निमरता जे WhatsApp ते मैसेज कयो वियो हो जेको डिलीट थियलु आहे। पुलिस खांसि मालूम कंदी त हुन इन मैसेज में छा लिखियो हो। इहे बि इतला आहिनि त निमरता जे मयत जा जेके फ़ोटू कढिया विया उन्हनि में संदसि बांह ऐं ॼंघनि ते तशदुद जा निशान बि आहिनि। पर शुरूआती पोस्टमार्टम रिपोर्ट में इन ॻाल्हि जो ज़िक्र कोन्हे। सॼी सूरत हाल में सभ खां वधीक ॾुख ईंदड़ रवैयो बीबी आसपा डेंटल कॉलेज ऐं बेनज़ीर मेडिकल यूनिवर्सिटी जी इंतिज़ामिया ऐं ख़ासि करे वाइस चांसलर अनीला अताउर रहमान मेमन जो ॾिसण में आयो। जंहिं पोस्टमार्टम अचण खां अॻु ई वाक़े खे आफ़गात करार ॾियणु शुरू कयो। अनीला साहिबा इहो चङो कयो जो हुन ॾहरकी वञी हिन ॾुखियल कुटुंब सां अज़ुर ख़वाई कई। उते जेकॾहिं हू निमरता जे माइटनि सां हमदर्दी ऐं न्याणी जी शख़्सियत जे हवाले सां 2-4 ॻाल्हियूं करे चुप करे वेही रहिया त संदसि भर्म रहिजी वञे हा। पर हू उते बि रुॻो उन ॻाल्हि ते ज़ोर भरींदी रही त निमरता आफ़गात कयो आहे। निमरता जा घरवारा चवनि था त हू आफ़गात करे नथी सघे। हू आगा खान यूनिवर्सिटीअ मां पंहिंजे ख़र्च ते पोस्टमार्टम रिपोर्टूं कराइण लाइ बि तयारु आहिनि। पर अनीला उन्हनि ॻाल्हियुनि जो इंतज़ारु करण खां सवाइ वाक़े खे आफ़गात करार ॾेई रही आहे। सिंध वासियुनि हिन तरफ़ां कयल ताज़ियत वारी वीडियो ॾिठी आहे जेके हिन वक़्त ताईं उहो फ़ैसिलो करे न सघिया आहिनि त हू ॾुखियल कुटुंब सां हमदर्दी करणु वई हुई या संदन फटनि ते लूणु बुरकणु। तॾहिं ते जॾहिं ॾहरकी जे सहाफ़ी रमेश कुमार खां सवाल कयो त हिन हिकु बावकार ऐं मोतबर उस्ताद जहिड़े बर्ताव करण बजाए फूलन देवी स्टाइल में खेसि चमाट वहाए कढी। अवाम जे अॻियां जंहिं ज़ाइफ़ां जो अहिड़ो रवैयो आहे उन पंहिंजे मातहत अमलदारनि ऐं अमले सां कहिड़ो हूंदो उन जो अंदाज़ो संदसि इन ॻाल्हि मां लॻाए सघिजे थो। हिन सहाफ़ी खे चमाट हणण खां अॻु दड़का बि ॾिना त हू खेसि सेखत बि ॾियारे सघे थी। ख़बर न आहे त छो PhD करण खां पोइ हिन जे मथे में जेको वॾेरको कल्चर वेठल आहे उन जो मौत छो न आयो आहे। अनीला साहिबा लाइ कंहिं दोस्त ॿुधायो त हुन PhD लंडन मां कई आहे पर संदसि रवैये मां त संदसि इन ॻाल्हि जी तस्दीक नथी थिए। हू इक़्तिदार जे अंधे घोड़े ते सवार आहे जेका हर कंहिंखे लताड़ींदी पई अचे। ॾहरकी जे सहाफ़ियुनि खे शाबाज़ आहे जो हुननि संदसि गाॾी अॻियां एहतजाज करे खेसि इहो आईनो ॾेखारियो त तूं हिकु सहाफ़ी ते हथु खणी इन ॻाल्हि जो सबूत ॾिनो आहे त तूं जंहिं कुर्सी ते वेठी आहीं उन जे लाइक़ु न आहीं। निमरता जे कुटुंब संदसि मयत जो पोस्टमार्टम कराइण वारो फ़ैसिलो करे ॾाढो चङो कमु कयो। न त असां वटि ईअं थींदो आहे जो माइट इहो चए त असां मयत जी बेहुरमती थियणु न ॾींदासीं। इस्पताल मां मयत खणी वेंदा आहिनि। आम माण्हू त ईअं ई कंदा आहिनि पर शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे क़तल वक़्तु जनाब आसिफ अली ज़रदारी बि ईअं ई कयो हो जंहिंजो नतीजो इहो निकितो जो जांच कंदड़ परदेही टीमूं बि क़तल जो सबबु मालूम करे न सघियूं ऐं न ई वरी कातिलनि खे सज़ा ॾियारे सघियूं। जॾहिं त कातिल खे गोली हलाईंदे TV स्क्रीन ते हर कंहिं ॾिठो। निमरता जे क़तल जी जांच लाइ हिंदू बिरादरी तरफ़ां कराची जे क्लिफ्टन वारे इलाइक़े में वॾो एहतजाज बि कयो वियो जंहिंखां पोइ सिंध हुकूमत अदालती कमीशन जोड़ण जो ऐलान कयो। घरू खाते तरफ़ां जारी कयल लेटर में लाड़काणे जे सेशन जज खे 30 ॾींहंनि अंदरि कमीशन जोड़ण क़तल जी जांच रिपोर्ट ॾियण जो चयो वियो आहे। जॾहिं त लाड़काणे जे डिप्टी कमिश्नर ऐं SSP खे बि जांच कमीशन सां भरपूर सहकार जी हिदायत कई वई आहे। सिंध वासियुनि जूं नज़रूं हाणे उन ठहंदड़ कमीशन ॾांहुं आहिनि जंहिंखे क़तल जा असल सबब मालूम करणा आहिनि। आम तासुर इहो बि आहे त हिते कंहिं ॿिए जे कंहिं खून सां इंसाफ़ थियो आहे जो निमरता सां थींदो। असांखे इन तासुर खे ख़तमु करिणो आहे ऐं अवाम खे इहो महसूसु कराइणो आहे त अॻिते हर कंहिं जे खून सां इंसाफ़ थींदो। निमरता जे मौत खां पोइ
इहा ॻाल्हि बि चई पई वञे त हुन ताज़ो मेडिकल कॉलेजनि में थियल एंट्री टेस्ट जे मौक़े ते आंसर की आउट कंदड़नि जी वीडियो ठाहिण में साथ ॾिनो हो। किन माण्हुनि जो वरी इहो चवणु आहे त हुन उहा वीडियो पाण ठाही हुई जेका आवाज़ टीवी ते हलाई वई हुई। उन करे थी सघे थो त क़तल जा पेरा उन पासे ॾांहुं बि वञनि। कमीशन पंहिंजे कम जो दाइरो त सिंध हुकूमत जी हिदायतुनि तहत ऐं पंहिंजो पाण मुक़ररु कंदी, पर ज़रूरी आहे त हिन केस जी जांच में निमरता जे रूममेट शागिर्दाणियुनि, दोस्तनि, उस्तादनि, हासिलनि जे अमले ऐं बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर जा बि बयान कलमबंद कया वञनि। जेतोणीकि निमरता जो सेल फोन पुलिस पंहिंजे कब्ज़े में वठी चुकी आहे, पर चयो वञे थो त उहो आई फोन आहे ऐं आई फोन कंपनी पंहिंजे सार्फ़िन जी प्राइवेसी खे नज़र में रखंदे संदन मालूमात ॿियनि माण्हुनि या इदारनि खे न ॾींदी आहे। उन करे जांच इहा बि ॻाल्हि में शामिलु थियणु घुरिजे त किथे निमरता आई फोन सां गॾु ॿिए कंहिं कंपनी जो फ़ोन बि इस्तेमालु कंदी हुई या न। निमरता वारा सिंध जा असुलु रहवासी आहिनि। हुननि चयो हुननि जो बि सिंध ते एतिरो ई हक़ु आहे जेतिरो कंहिं ॿिए सिंधवासीअ जो। सिंध में हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, जंहिंजो चेयरमैन जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं ॿियनि अॻवाननि सां गॾु मंदर में वञी पूॼा पाठ में बि हिसो वठंदो रहियो आहे। निमरता जंहिं कॉलेज जी शागिर्दाणी आहे उहो कॉलेज बि संदसि भेण जे नाले ते ठहियलु आहे। उन करे ज़रूरी आहे त निमरता जो खून सां तारी सिंध सां इंसाफ़ कयो वञे। सामईन, हीउ लेख शेर मोहम्मद खाड़ जो हो, जंहिंजो उनवान हुयो निमरता जो खून तारे सिंध सां इंसाफ़। सामईन, हाणे पंहिंजे मेज़बान वहीद मुस्तफ़ा खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा, दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।